हिकिड़े मुल्क जो बादशाह उन बादशाह जी बादशाही में ॿ भाइर रहंदा हुआ। ॿिन्हिनि जूं शादियूं थियल हुयूं। जंहिं मज़ा वॾो भाइर तमामु ईमानदार ऐं नेक माण्हू हो। ॿई भाइर हारपे जो कमु कंदा हुआ। हारी हुआ बादशाह जी बनी पोखींदा हुआ। ॿिन्ही भाउनि जी बनी थोरो छिडो छिडो हूंदी हुई। घर बि थोरा हिननि जा छिडा छिडा हूंदा हुआ। नंढो भाइर ऐं वॾो भाइर। हाणे हिकु चकर नंढो भाइर ॾांदनि जो जोड़ो काहे निकिरी पियो बनी खेॾण जे लाइ। आयो उन बनी में असुरदारे जीअं उन बनी में हर हलाईंदे हलाईंदे वञी कंहिं शइ में अटकियो। हिन सोचियो त का न का अहिड़ी शइ आहे जंहिं मंझि ॾांदनि वारो हर जेको जोड़े वारो सो फाथो आहे। हाणे उन महिल ठगा वियो वञी पासे ते ॿधी आयो ऐं लॻो उते खोटण। खोटींदे छा जो खणी ॾिसे त हिकिड़ी संदूक निकिती। संदूक निकिती पर पितल जी हुजे। टामू जंहिंखे चइजे माना टामे जी संदूक हिनखे माना मिली। तालो लॻो पियो हुजे। हुन में सोचणु लॻो त को न को खज़ानो या कुझु न कुझु हिन में लाज़मी हूंदो। का अहिड़ी शइ खणी उन ताले खे हिन टोड़ियो। तालो टोड़े उन संदूक खे जीअं जो खोली छा खणी ॾिसे त उन में हीरा हुजनि। तमामु क़ीमती हीरा हीरनि सां भरियलु हुजे। हिन चयो त भेण कमु भलो थी वियो पर हाणे ज़मीन बि आहे बादशाह जी। हिन मां संदूक हीरनि जी मिली आहे पर हाणे कीअं करियां। जे अगरि हींअर आउं खणी वेंदसि मतां को माण्हू ॾिसे या बादशाह जो को सिपाही ॾिसे त मतां खसे वञे। जे हाणे कुझु न कुझु करियां थो। हिकिड़ो हीरो हिन मज़ा आउं खणां थो। बाक़ी ॿी हिन संदूक खे हिन पेती खे अंदरि पूरियो थो छॾियां ऐं ज़ाल सां सलाह मशवरो करियां। पोइ ॾिसां हूअ छा थी चवे ॾिसां त ऐं उन खां पोइ को अहिड़ो क़दम खणंदसि। हाणे उन महिल उहो हीरो खणी उन पेती खे पूरे ॾाढो मिटी ॾेई लताड़े उनखे ऐं ढगा काईंदे ऐं आयो पंहिंजे घर। ज़ाल हिन खां पुछा कई त ॾे ख़बर बनी खेॾण वें। बनी बि खेड़ी कोन एतिरो टाइम कोन लॻाई रुगो वें वरी ऐं ख़ैर आहे तोसां। ज़ाल खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध हिकिड़ी क़ीमती शइ मिली आहे उन ज़मीन मंझां। हीउ ॾिस हीरो अची हाओ हीरो त तमामु क़ीमती आहे। चई हाणे उन बनी मंझि उहा बनी आहे बादशाह जी हिकिड़ी संदूक मिली आहे। टामे जी संदूक आहे हीरनि सां भरी पई आहे। हाणे उहा मिली आहे। हाणे सोचियमि त खणी ईंदसि त को न को बादशाह जो माण्हू या को अहिड़ो ॿियो माण्हू ॾिसंदो त छा खयो आहे त कुझु बि थी सघे थो। हाणे तूं सलाह ॾे पाण कीअं करियूं। माई चवणु लॻी त शइ तमामु कमु जहिड़ी आहे खज़ानो आहे। पाण त माना बादशाह खां ॿीणा टीणा थी वेंदासीं सवला। चई पोइ हाणे कीअं करियूं। ॿिन्हिनि सलाह ठाही। हाणे उहो हमरा चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त ॻाल्हि ॿुध इहा संदूक जेका आहे न इहा पेती इहो पाण हितां खणी भॼी हलंदासीं राति जे पेट में। टपड़ वपड़ सभु ॿधी छॾ हलंदासीं हितां। पोइ उतां ई उन ज़मीन मज़ा इहा संदूक कढी राति जे पेट में भॼी हलंदासीं। न केरु ॾिसंदो न छा कंहिं ॿिए हंधि हलंदासीं। माई चवणु लॻी त ॻाल्हि भली कई अथई। माई चयो पंहिंजे मुड़ुस खे त ॻाल्हि ॿुध तुंहिंजे भाइर जे घर तुंहिंजी भाॼाई जे घर मुंहिंजो कुझु सामान पियो आहे सो आउं वञा खणी अचां ऐं पोइ जेको आहे सो पाण निकिरी हलंदासीं। चई भले तूं वञ सामान उतां खणी अच ऐं पोइ पाण निकिरी हलंदासीं। माई जो वई त हाणे वॾो भाइर त उन वारो घर हो कोन ऐं उनजी ज़ाल वेठी हुई। आई उन खां सामान खणी चई अदी सामान ॾे। मायूं पाण में मिलनि त वरी का न का ॻाल्हि ही ॻाल्हि सो करे वेही रहंदियूं आहिनि। चई सामान ॾे त असीं वञूं था टपड़ ॿधियो। उन माई पुछा कई हिन खां चई सामान अव्हांखे ॾियां ऐं टपड़ ॿधियो किॾां था वञो ख़ैर आहे। चई असांखे हिकिड़ो खज़ानो मिलियो आहे। खज़ाने जी संदूक हिकिड़ी पेती मिली आहे तुंहिंजे ॾेर खे। तो हाणे असीं राति जे पेट में उहो खणी भॼी वेंदासीं टपड़ खणी वेंदासीं। चई हा सामान जेको सो उहा माई खणी आयो। वरी आई ॻाल्हि उन माई खे ॿुधाई। उन माई वारो मुड़ुसनि वारो वॾो भाइर जो आयो। माई खणी सॼी ॻाल्हि करे उनखे ॿुधाई कि तुंहिंजे नंढे भाउ खे उन ज़मीन मज़ा जेका बादशाह जी आहे पोखियो करियो था। नंढे भाइर खे हिकिड़ी संदूक मिली आहे उन में हीरा मोती आहिनि। तुंहिंजी भाॼाई आई ॻाल्हि करे हुई त इते उहो वॾो भाइर चवणु लॻो त इहो कमु तमामु ग़लति आहे। बादशाह जी ज़मीन मंझां उहो खज़ानो मिलियो। उहो खज़ानो त बादशाह जो आहे ऐं ईअं न करणु खपे। ऐं राति जे पेट में उहो खज़ानो खणियो भॼियो थो वञे। हाणे उहो हमरा हुजे ईमानदार नेक माण्हू हुजे हिन वारो वॾो भाइर। तो हाणे माई हिनखे सभु कुझु ॿुधायो। हीउ उतां आयो पंहिंजे नंढे भाइर वटि। नंढे भाउ खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध मूं ॿुधी आहे ॻाल्हि त तूं टपड़ ॿधियो थो वञी ऐं तोखे उन ज़मीन मंझां खज़ाने जी संदूक मिली आहे। चई तोखे कीअं ॿुधायो। चई तुंहिंजी ज़ाल मुंहिंजी भाॼाई मुंहिंजी ज़ाल सां ॻाल्हि करे उन मूंसां इहा ॻाल्हि कई तंहिंजे करे आउं आयो आहियां। चई हाओ मिली त मूंखे बिल्कुलु आहे। चई अदा हाणे इहो कमु न कर इहो कमु हराम आहे ऐं इहा संदूक सिर्फ़ु बादशाह जी आहे। बादशाह खे हली पाण ॾींदासीं ऐं इहो कमु न कर। इहो कमु तमामु ग़लति आहे
बादशाह खे ॾींदासीं, पोइ बादशाह पाण खे जेको इनाम ॾे। हाणे वॾो भाउ तमामु ईमानदार नेक दिलि हुजे, हुन इहा सुहिणी सलाह ॾिनी त नंढो भाउ चवणु लॻो वॾे भाउ खे, दादा चलो ठीकु है, जे अगरि तूं चवीं थो त भले सुभाणे सुबुह जो पाण इहा संदूक इहा खणी हली बादशाह खे ॾींदासीं। जी हा ठीकु आहे भाउ, उनखे राज़ी करे ऐं वॾो भाउ वरी आयो पंहिंजे घर। नंढे भाउ छा कयो, राति जे पेट में वियो, उन जॻह ते उहा संदूक कढी, हुन मज़ा अधु हीरा तो हुन कढी कंहिं अहिड़ी जॻह ते लिकाए छॾिया ऐं उहो अधु हीरा वरी ॿाहिरि कढी उनमें हेठि पथर ऐं इहे सभु भरे करे ऐं मथां उहे हीरा वरी रखी छॾी, अधु हीरा आहिनि कढी छॾिया। हाणे उन संदूक जी पेती में हेठि पथर ईअं हुजनि, मथे इन कुझु हीरा हणी छॾिया। वरी उन ज़मीन में उन संदूक खे पूरे करे ऐं ठाहे छॾी, वरी आयो पंहिंजे घर नंढो भाइर। जॾहिं अची सुबुह थियो, वॾो भाइर नंढे भाइर वटि आयो, चवणु लॻो त अदा हल हाणे हलूं, उहा संदूक खज़ाने वारी कढी हली बादशाह खे ॾियूं। नंढो भाइर चवणु लॻो अदा चलो ठीकु है, हल त हल तोखे आउं ॾेखारियां। ॿई भाइर विया उन जॻह ते, उहा संदूक कढियूं। नंढे भाइर खोली, वॾे भाइर ॾिठी जी बिल्कुलु हीरा हिन में पिया आहिनि, हली बादशाह खे ॾियूं था। हाणे उहा पेती संदूक खणी ऐं ॿई भाइर आया बादशाह वटि। बादशाह हिन पुछा करणु लॻो त अबा ॾियो ख़बर, ही टामे जी संदूक में खणी आयो, ख़ैर मज़ा। त वॾो भाइर चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हांजी बनी जेका असीं पोखियूं था, जी हाओ, चयो आहे बनी खेड़ींदे खेड़ींदे हीअ संदूक असांखे उतां मिली आहे, तो इहो हक़ तव्हांजो, असां चयो त वञी बादशाह खे ॾियूं। बादशाह जो उन महिल खोले ॾिठो त तमामु क़ीमती हीरा हुजनि, वरी बंदि करे यानी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु तव्हांजी ईमानदारी आहे जेको तव्हां इहो कमु कयो। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह चवणु लॻो त हाणे तव्हां जेको कुझु घुरो तव्हांखे ॾियां। त हाणे ॿई भाइर चवणु लॻा त बादशाह सलामत जेको तव्हां ॾियो। बादशाह ठीकु ठाक इनाम उन ॿिन्ही भाइरनि खे ॾिनो। चवणु लॻो त तव्हांजी ईमानदारी भले मां भली आहे, मूंखे इहा ॻाल्हि वणी। ॿई भाइर जो आया वरी वापसी बादशाह खां इनाम खणी। वॾो भाइर पंहिंजे घर वियो हलियो, नंढो भाइर आयो पंहिंजे घर। नंढो भाइर जॾहिं अची राति थी, नंढो भाइर चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त ॻाल्हि ॿुध, हाणे हल त हलूं ऐं हीरा अधु मूं लिकाया आहिनि, सो हली कंहिं ॿिए हंधि भॼी हलूं। जे अगरि बादशाह खे ख़बर पइजी वेंदी, बादशाह खे लाज़मी ख़बर पवंदी हीरा मथे थोरा आहिनि, हेठि रुॻो पथर ईअं पियल आहिनि, बादशाह घुराए वठंदो। इन खां बहितर त निकर त हलूं। ज़ाल मुड़ुसु टपड़ टारी ॿधी आया उन जॻह ते जिथे उन हीरा मोती लिकाया हुआ, उहे खणी ऐं हलिया विया कंहिं ॿिए मुल्क भॼी हलिया। बाक़ी रहियो वॾो भाइर ऐं उन जी ज़ाल। खैरनि जो जॾहिं अची ॿिए ॾींहुं सुबुह जो, माना सुबुह अची थियो, वॾो भाइर आयो पंहिंजे नंढे भाइर जे घर। छा खणी ॾिसे त मना हुजे ई न, टपड़ हू खणी वियो हुजे ऐं चवणु लॻो त अड़े ही त लॾे हलिया। वॾो भाइर चवणु लॻो, वॾे भाइर सोचियो त नंढे भाइर खे मूं जो चयो हो त खज़ानो वञे बादशाह खे ॾे, तंहिंजे करे लॻे थो त कावड़जी मैं तो उन हिसाब सां वियो हलियो टपड़ खणी। चलो ठीकु है, जेका हुनजी मर्ज़ी। वॾे भाइर वरी इहा ॻाल्हि सोची, सो वरी आयो पंहिंजे घर ऐं वरी लॻी वियो पंहिंजे बनी बारे जे कमकार जे हिसाब सां। होॾां बादशाह वटि कुझु महिमान आया, कुझु सौदागर हुजनि, तो इहे ॻाल्हियूं मूं वारियूं थियूं सौदागरनि खां। बादशाह बि ॻाल्हि कई, चई हीरनि जी संदूक मूं वटि आहे, तो तव्हां वठो, कुझु असीं ख़रीद था करियूं, माना विकिणूं था। ऐं हुन चयो त असीं ख़रीद था करियूं। सो हाणे बादशाह हुकम कयो सिपाहियुनि खे त वञो इहा टामे वारी संदूक खणी अचो। टामे वारी संदूक जो खणी आया, खोलियूं, हीरा जीअं मथां हिननि कढिया त हेठि छा खणी ॾिसनि त रुॻो पथर ऐं भितर भरिया पिया हुजनि। बादशाह खे सिपाहियुनि ॿुधायो, बादशाह बि ॾिठो। बादशाह चवणु लॻो त वञो इन ॿिन्ही भाइरनि खे वठी अचो, हिननि मूंसां धोखो कयो आहे, हीरनि सां भरियल ऐं जेको हिन थोरा हीरा आहिनि, ॿियो हेठि रुॻो पथर ऐं इहे हणींदा आहिनि। हाणे सिपाही विया वञी ॾिसनि त नंढो भाइर त हुजे ई न, टपड़ खणी वियो हुजे। वॾो भाइर हुजे, वॾे भाइर खे चयूं त हल, बादशाह तोखे घुरायो आहे। नंढो भाइर चवणु लॻो त ख़ैर मज़ा अची हलो, उहो त हाणे बादशाह तव्हांखे ॿुधाईंदो, हलो। अबा हाणे उन वॾे भाइर खे उहो सिपाही वठी अची बादशाह वटि पेश कयूं। बादशाह चवणु लॻो उन वॾे भाइर खे त ॻाल्हि ॿुध, तव्हां मूंसां धोखो कयो। संदूक जॾहिं हीरनि सां भरियल हुई त हीरा तव्हां हुन में थोरा लॻाया, हेठि पथर ऐं खड़ा ई हणी छॾिया। वॾो भाइर चवणु लॻो त बादशाह सलामत, आऊं ईमानदार आहियां, हाणे इहे कमु ख़बर कोन्हे, मुंहिंजे भाउ ईअं कयो हुजे, थी सघे थो। चई तुंहिंजो भाउ किथे आहे? चई बादशाह सलामत, हाणे उहो त हीअ मुल्क छॾे वियो हलियो, ख़बर कोन्हे किॾां वियो हलियो। चई न, तो इहो तमामु ग़लति कयो आहे, तुंहिंजो भाउ कोन्हे त तोखे सज़ा ॾींदसि। त हिते उहो वॾो भाउ चवणु लॻो त बादशाह सलामत, मूं ईअं कयो कोन्हे, मूं त पाण नंढे भाइर मुंहिंजे खे चयो त इहा संदूक हुन ॾियण ते न चाही, मूं त चयो बादशाह जो हक़ आहे, हली बादशाह खे ॾियूं। मूं पंहिंजी ईमानदारी ॾेखारी, ऐं भले तव्हां राज भाग सभिनि खां पुछा करियो त आऊं ईमानदार आहियां, मूं कॾहिं बि कंहिंसां बेईमानी नाहे कई। बादशाह चवणु लॻो त न, तो इहो सुठो कोन कयो आहे,
तोखे क़तल था करियूं। बादशाह चवणु लॻो त हिनखे क़तल करियो। त वज़ीर सियाणो माण्हू हो, वज़ीर इहे सभु ॻाल्हियूं ॿुधियूं। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, हीउ ईमानदार माण्हू आहे, तव्हां हिनखे क़तल जी सज़ा ॾियो पिया, मतिलबु क़तल हिनखे करियो पिया, इहो तमामु ग़लति आहे। जे अगरि हीअ तव्हां सां बेईमानी करे हा या कुझु करे हा त हीअ भॼी कोन वञे हा, वेठो थोरी हुजे हा, हीअ बि हुनजे भाइर वांगुरु भॼी वञे हा। जेको कुझु कयो हिन जे ॿाहिरि कयो, हिनखे त सज़ा तव्हां न ॾियो। बादशाह चवणु लॻो न, हिन वारो भाउ भॼी वियो आहे त हिन जो भाउ न, हाणे हिनखे सज़ा 5 साल जे लाइ क़ैद में हणो। हाणे हिन वीचारे ईमानदारी ॾेखारी, ईमानदारी जो सिलो हिनखे इहो मिलियो जो 5 साल हिनखे क़ैद। तो हाणे बादशाह जे चए मुताबिक़ हुकम ते उन ॿाहिरि वॾे खे क़ैद में हयो वियो। तो हाणे इन मां इहो ज़ाहिर थिए थो, जे अगरि हीअ वॾो ॿाहिरि पंहिंजे नंढे भाउ सां मिली वञे हा, नंढे भाउ सही पिए चयो, जे अगरि मिली वञिणो आहे त उहो खज़ानो बादशाह खे ॿुधाईंदा हुआ ऐं पाण में विराए करे ऐं इहा बादशाह जी बादशाही छॾे कंहिं ॿिए हंधि कंहिं ॿिए मुल्क हलिया वञिणो आहे ऐं सुठे नमूने सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो आहे। पर वॾे ॿाहिरि पंहिंजी ईमानदारी ॾेखारी, सो ईमानदारी जो सिलो हिनखे इहो मिलियो। ईमानदारी करे बि हिनखे 5 साल जे लाइ उमिरि क़ैद जे लाइ माना क़ैद कयो वियो। तो दोस्तो, ईमानदारी जो नतीजो हिन वीचारे खे मिली वियो, हिनखे क़ैद थी वेली ऐं हिन जो नंढो ॿाहिरि सोलो थी वियो, जंहिं उहे हीरा वग़ैरह खणी ऐं ॿिए हंधि ॿिए वञी मुल्क में वञी रहियो ऐं उते सुठे नमूने सां पंहिंजा घर वग़ैरह ठाराए करे हेॾां होॾां ऐं बाक़ी ज़िंदगी जा बक़ाया ॾींहं उते गुज़ारणु लॻो। ऐं हीअ वीचारो 5 साल जे लाइ हिनखे क़ैद थी वई। हिन जो वीचारे पंहिंजी ईमानदारी ॾेखारी, सो ईमानदारी जो सिलो हिनखे मिली वियो। सो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।